के वीडियो में गाल कंदासीं जलाल चांडे जो हिकिड़ो वीडियो सोशल मीडिया ते तमामु घणो वायरल पियो थिए। जे वीडियो में जलाल चांडे के नचंदे ॾिठो पियो वञे त उहा महफ़िल किथां जी हुई ऐं कहिड़ो फ़नकार कलाम पियो चए, जंहिंजे कलाम ते जलाल चांडियो नचे पियो ऐं उन खां अलावा माण्हू उन्हनि ते पैसा पिया घुरनि। दोस्तों, हिकु अंदाज़े जे मुताबिक़ जलाल चांडे जो वाहिद इहो हिकिड़ो वीडियो आहे जेको सोशल मीडिया ते तमामु घणो वायरल पियो थिए ऐं जलाल चांडियो तमामु घणो इन वीडियो में ख़ुशि बि ॾेखारे पियो पाण खे ऐं उन खां अलावा जेके दोस्त संगत साथ ऐं जेके बि माण्हू जलाल चांडे खे फिरियो वेठा आहिनि उन्हनि जलाल चांडे खे रिक्वेस्ट कई त जलाल चांडिया नची ॾेखार अॼु। ऐं जलाल चांडियो पाण बि तमामु घणो मूंड में हुयो ऐं जलाल चांडियो तव्हांखे ख़बर आहे त थोरो घणो ढुक बि पीअण जो जेको आहे सो आदी हुयो, पी करे पोइ जॾहिं जुम थी वेंदो हुयो त पोइ डांस बि कंदो हुयो, कलाम बि बहितरीनु चवंदो हुयो ऐं जलाल चांडियो इश्क जो तमामु घणो फटियलु हूंदो हुयो। ऐं इन महफ़िल में ईअं बि चयो पियो वञे त इन महफ़िल में फौदिया सूमरे कलाम ॻाया पिए, जलाल चांडे नचो पिए फौदिया सूमरे जे कलामनि ते। दोस्तों, इहे ॿई फ़नकार सिंध जा पाए जा फ़नकार आहिनि। हालांकि इहे ॿई फ़नकार हिक ॿिए जे महफ़िलनि में ईंदा वेंदा कोन्हनि के ऐं उन टाइम में इहो असूल हूंदो हुयो त जंहिं बि महफ़िल में अगर फौदिया सूमरो आई त जलाल चांडियो न ईंदो, जेकर जलाल चांडियो के महफ़िल में आयो त फौदिया सूमरे उन महफ़िल में अचण खां इनकार करे छॾींदी हुई। दोस्तों, अहिड़े तरीक़े सां उहो जलाल चांडे खे पंहिंजे विच में नचंदो ऐं ख़ुशीअ में ॾिसी ऐं जेके हज़रात महिमान हज़रात जेके आयल हुया इन पिंडाल में उन्हनि बि झुमरियूं पाइण स्टार्ट कयूं ऐं उन खां अलावा माण्हुनि पंहिंजे खीसनि जा दरवाज़ा खोले छॾिया ऐं ॾह जा नोट जलाल चांडे ते। तरीक़े सां इहा महफ़िल तमामु बहितरीनु महफ़िल थी जंहिंमें जलाल चांडे खे पंहिंजे दरमियान में माण्हुनि नचंदे ॾिठो त हिकु सिंध जो वॾो फ़नकार ऐं उन खां अलावा जलाल चांडे खे जेके हुजाए था पंहिंजा दोस्त घाटा दोस्त हुया उहे ई चई पिया सघनि नचण जे नाले। ऐं जलाल चांडे जो रोबता बि एॾो हुयो जो जलाल चांडे सां केरु हरू भरू ॻाल्हाईंदो ई न हुयो, लेकिन जेके घाटा दोस्त ऐं जलाल चांडे जा वेझा साथी हुया उहे जलाल चांडे सां ॻाल्हाईंदा हुया ऐं खिलबो करे ऐं उन खां अलावा जलाल चांडे खे का रिक्वेस्ट कंदा हुया। ऐं जलाल चांडियो रोबताब वारो माण्हू हुयो, टोपी निराड़ ते गलो खुलियल ऐं उन टाइम में धाड़ेलनि जो वॾो उरूज हुयो, जंहिं टाइम में जलाल चांडियो वॾो यकतारे चपड़ीअ जो फ़नकार हुयो। ऐं नेक्स्ट वीडियो में तव्हांजे लाइ असां खणी ईंदासीं वीडियो जंहिंमें तव्हांखे ॿुधाईंदासीं त जलाल चांडे खे फ़ौजियुनि छो बीहारियो ऐं फ़ौजियुनि छो गिरफ़्तार करण जी कोशिशि कई जलाल चांडे खे। उहो नेक्स्ट वीडियो इंशाल्लाह तव्हांजे लाइ आणींदासीं। वीडियो सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी महिरबानी।